नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे हैदराबाद का ख़बर ॾींदासीं। हैदराबाद में नवें तबलीगी जमात जे फ़र्दनि समेत हिन वक़्त ताईं 94 मुतासिर केसनि जे साम्हूं अचण खां पोइ शहर जूं हालतूं ॻणिती जोॻियूं बणिजी वयूं आहिनि ऐं मुतासिर माण्हुनि खे साइड एरिया ते लेबर क्वार्टर्स में जोड़ियल करंटीना सेंटर में मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद शहर में लॉकडाउन ते सख़्ती सां अमल जारी रखण सां गॾु क़ानून लागू कंदड़ इदारा ऐं पुलिस एहलकार रोडनि ते रुकावटूं विझी शहरियुनि खे घरनि में रहण लाइ ज़ोर भरे रहियूं आहिनि, जॾहिं त लाउड स्पीकरनि ते ऐलान करे शहरियुनि खे घरनि ताईं महदूद रखण जूं हिदायतूं ॾिनियूं पियूं वञनि। ज़रूरी ख़रीदारी लाइ पुलिस 8 फुटनि जे फ़ासिले वारो दाइरो ठाहे शहरियुनि खे ख़रीदारी करण लाइ जागृता ॾेई रही आहे, जॾहिं त इंतिज़ामिया राशन जे इमदाद ॾियण लाइ बि दायरा ठाहे शहरियुनि जी सहायता कई आहे। इहो पिणु चयो आहे त शहर में मुतासिर माण्हुनि जो अंगु वधी सघे थो। ॿिए तरफ़ सिहत खाते सिंध तरफ़ां कोरोना वायरस जे पखिड़िजण खे नज़र में रखंदे हैदराबाद जे ख़ानगी इस्पताल वली भाई राजपूताना इसरा इस्पताल में आइसोलेशन वार्ड क़ाइमु करण समेत इंडस होटल, सिटी गेट होटल ऐं क्राउन होटल लतीफ़ाबाद में करंटीना सेंटर क़ाइमु करण जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।